अस्सलाम वालेकुम। वेलकम टू लर्न विद आबिद रज़ा। अॼु जो जेको असांजो टॉपिक थींदो हू थींदो इम्पोर्टेंस जेके डैम्स आहिनि, डैम्स ऑफ द पाकिस्तान। तव्हां डैम ॿुधा हूंदा। डैम्स ऑफ द पाकिस्तान में जेतिरा बि डैम आहिनि अॼु असां उन जी जेको आहे सो डिस्कस कंदासीं। सो उन टॉपिक खे असां ॾिसूं था। फस्ट में जेको आहे सो टोटल जेके आहिनि से 10 जेके डैम आहिनि मेन इम्पोर्टेंट जेके आहिनि से उहे मूं कलेक्ट कया आहिनि, उहे असां ॾिसूं था। हाणे डैम में जेको आहे सो तरबेला डैम आहे। तरबेला जेको डैम आहे उहो थियो आहे 1976 में उन जी तामीर थी आहे। 1976 में तरबेला डैम ठाहियो वियो आहे ऐं इहो जेको आहे सो इंडस रिवर सिंधु दरिया जे मथां इहो ठहियलु आहे। ऐं इन जी जेका लोकेशन आहे उहा आहे सवाबी KPK। हाणे KPK जेको आहे उहो वेस्ट पाकिस्तान में आहे, वेस्ट पाकिस्तान में। ऐं जेको आहे सो पंजाब खां मथे हिसे ते उते जेको आहे सो ऐं हीउ जेको आहे सो पाकिस्तान जो वॾे में वॾो जेको डैम आहे उहो तरबेला डैम आहे। ठीकु थी वियो। उन खां पोइ अचे थो मंगला डैम। हाणे मंगला डैम जेको आहे इहो 1969 में इनखे तामीर कयो वियो, बिल्ट कयो वियो। ऐं इहो जेको आहे सो रिवर जहलम रिवर जेको आहे उन जे मथां खां इहो ठाहियो वियो आहे। ऐं इन जी जेका लोकेशन आहे उहा लोकेशन आहे ठहियलु मीरपुर आज़ाद कश्मीर ते। मीरपुर आज़ाद ते जेको आहे सो इहो ठहियलु आहे। उन खां पोइ रावल जेको डैम ठहियलु आहे असांजो रावल डैम, इहो 1962 में इनखे तामीर कयो वियो। ऐं इहो जेको आहे सो करंग जेको आहे सो असांजो शहरु आहे, करंग शहर उन जेको आहे सो रिवर जेको आहे करंग, उन रिवर ते ठहियलु आहे। ऐं इन जी जेका लोकेशन आहे इहो आहे रावलपिंडी में करंग जेको आहे सो दरियाव आहे। 1972 में रावल डैम तामीर कयो वियो। उन खां पोइ वरसाख जेको अचे थो असांजो डैम मशहूरु आहे, 1967 में इन जी तामीर कई वई। ऐं इहो जेको आहे सो काबुल में आहे। काबुल असांजो जेको आहे सो दरियाव आहे उन में आहे। ऐं इहो काबुल जेको आहे सो पेशावर में लोकेशन आहे। उन खां पोइ हब डैम अचे थो। हब डैम बि फेमस आहे। हब डैम असांजो 1984 में ठहियो आहे। ऐं हब डैम जेको आहे सो हब जेको रिवर आहे उन जे मथां ई ठहियो वियो आहे। इन जे करे इनखे हब डैम चयो थो वञे, छो त इहो ठहियलु ई हब डैम जे मथां आहे। ऐं हब डैम जेको आहे सो इहो आहे असांजो कराची में। ठीकु थी वियो। उन खां पोइ अचे थो गाज़ी ब्रदा। ऐं इहो जेको आहे डैम असांजो उहो 1997 में इनखे तामीर कयो वियो। ऐं इहो जेको आहे इंडस रिवर सिंधु दरिया जे मथां ठहियलु आहे। ऐं इहो जेको आहे सो शहर जेको आहे लोकेशन जेका इन जी आहे उहो आहे रावलपिंडी। उन खां पोइ अचे थो कालाबाग तमामु फेमस आहे। कालाबाग जेको आहे उहो 2008 में तामीर कयो वियो। ऐं इहो बि असांजे सिंधु दरिया इंडस रिवर जे मथां ठहियलु आहे। ऐं इन जी जेका लोकेशन आहे उहा आहे तुर्बत जेको आहे सो बलोचिस्तान में आहे। ठीकु थी वियो। उन खां पोइ मीरानी जेको आहे सो रिवर आहे। मीरानी जेको आहे डैम आहे, इहो डैम असांजो 2006 में ठहियो वियो। ऐं इहो जेको आहे सो दश्त जेको आहे सो रिवर उन जे मथां ठहियो वियो आहे। ऐं इहो बि असांजो तुर्बत में ई आहे। हीउ जेको इंडस रिवर आहे, कालाबाग डैम जेको आहे इहो आहे मियांवाली में। ऐं जेको मीरानी डैम आहे इहो आहे तुर्बत में, सॉरी। उन खां बाद में अचे थो शिखदर जेको आहे सो असांजो डैम उहो 2003 में तामीर कयो वियो आहे। ऐं इन जी जेका 2003 में तामीर कयो वियो आहे। इन जी रिवर जी लोकेशन जी ख़बर न आहे। बाक़ी जेको आहे सो लोकेशन जेका एग्ज़िट आहे उहा आहे पसनी। कहिड़े रिवर जे मथां इहा अञा कंफर्म न आहे। ऐं टेंडा डैम जेको आहे पाकिस्तान जो, उहो पाकिस्तान जो जेको आहे सो 1965 में तामीर कयो वियो। ऐं इहो जेको आहे सो तावी जे नाले सां हिकु दरियाव आहे, उन जे मथां इन खे तामीर कयो आहे डैम खे। ऐं कोहाट जेको आहे सो इन में आहे, कोहाट में। सो हीउ हुयो अॼु जो जेको टॉपिक। मेन जेके इम्पोर्टेंट पाकिस्तान जा डैम हुया उहे मूं कलेक्ट करे, उहे कॾहिं तामीर कया विया ऐं जेको आहे सो कहिड़े दरिया जे मथां आहिनि ऐं उन जी लोकेशन शहर उन जो कहिड़ो आहे। इहे हमेशह हिकु ॿ MCQs जेके आहिनि से टेस्टुनि में ईंदा रहंदा आहिनि। पाकिस्तान जा टोटल जेके डैम आहिनि उहे मूं कवर तव्हांखे कराए छॾिया हिकिड़े ई झटके में। ऐं हाणे उमेदु कयां थो त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि ईंदो। ऐं जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि अचे महिरबानी करे जेको आहे सो सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे हिट कयो, त जीअं तव्हांखे अहिड़ा वीडियो तव्हांखे ॿिया बि जेके आहिनि से मज़ीद तव्हां वटि पुॼी सघनि। जज़ाकल्ला, थैंक यू सो मच।